अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरूं ते। बदीन में जमायत इस्लामी पारां रमज़ानुल मुबारक जे मुक़दस महीने में मस्जिद अक्सा ते इसराइली फोर्सिस जे हमले ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनी भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ ऐवान सहाफ़त अॻियां रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे जमायत इस्लामी सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी आफ़ताब अहमद मलक ऐं जमायत इस्लामी बदीन ज़िले जे अमीर सैयद अली मर्दान शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मस्जिद अक्सा जी बेहुरमती ऐं फ़लस्तीनी भाइरनि ते इसराइली ज़ुल्म खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। नुसरत फिरोज़ कुझु ॾींहं अॻु खंबे गुम कयल नौजवान अज़ीज़ भंगवार जे वारसनि ऐं सियासी तोड़े समाजी कारकुननि पारां अलावारे चौक खां वॾी एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवानी शाहनवाज़ भट्टी, असगर भंगवार, नूर नबी राजपर, यूनुस विस्तड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते रैली में शरीक औरतुनि ऐं ॿारनि जे मेड़ खे प्रेस क्लब अॻियां अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त असांजे नौजवान अज़ीज़ भंगवार खे बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। अज़ीज़ जो कंहिं बि ॾोहारी ग्रुप सां कंहिं बि क़िस्म जो वास्तो न आहे। हिननि मुतालबो कयो त अज़ीज़ खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। नवाब वली मोहम्मद भरिसां ॻोठु उर्स गबोल में बिजली जी तारुनि मां बाहि लॻण सबबि घर में पियल समूरो सामान सड़ी रख। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद भरिसां ॻोठु मोहम्मद उर्स गबोल में बिजलीअ जी तार मां बाहि लॻण सबबि पुरियत पताशो ओड, अली शेर ओड, नादिर ओड जे घरनि में पियल समूरो सामान ऐं अनाज सड़ी रख थी वियो। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल, ॻोठाणनि पारां वसवारनि खे वार जी अपील। नसीराबाद सिंध यूनिवर्सिटी मां 2009 में PhD टेस्ट पास उमेदवारनि जो 185 हफ़्तनि खां एहतिजाज जारी। पुठा ॻाढ़ा करे कपिड़नि खे बाहि ॾेई अनोखो एहतिजाज कयो वियो, जंहिंमें उमेदवारनि फैज़ सुमरो, सुलेमान कांदड़ो, सुहेल चनू, सलीम अबड़ो, पीपी शहीद भुट्टो जे इब्राहिम चांडो साथ ॾियण ऐं जदोजहद खे तेज़ करण जो यकीन ॾियारियो ऐं चयो त बेरोज़गारनि जे हर एहतिजाज में गॾु आहियूं। सिंध हुकूमत करप्ट कामोरनि जी मिली भगत सां वेटिंग में रखी रिश्वत एवज़ जाली भर्तियूं कयूं। नयूं भर्तियूं करे 33 खां 50 सैकड़ो वारनि उमेदवारनि खे आर्डर ॾेई असांजे हक़ तलफ़ी कई वई आहे। असां वसवारनि खे अपील था कयूं त नोटिस वठी ऑफर आर्डर ॾिना वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नओं ॻोठ शहर जे साफ़ियुनि खे 6 ॾींहं अॻु राधण शहर मां नामालूम हथियारबंदनि पारां खंभण जी कोशिश। ख़बर मूजिबि ख़ालिद हुसैन पीरज़ादो ऐं जावेद अली पीरज़ादो खे प्रेस क्लब राधण लॻ हथियारबंदनि ऐं पुलिस पारां ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश करण ते राधण जे साफ़ियुनि यूनुस सोलंकी, अब्दुल सत्तार मीराणी, महबूब पीरज़ादे ऐं ॿियनि सेवानी चौक राधण ते राधण पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते साफ़ी जावेद अली पीरज़ादो ॿुधायो त 6 ॾींहं अॻु असांखे राधण शहर मां सरेआम ॾींहं ॾिठे बिना जवाज़ सिविल कपिड़ा पहिरियल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते राधण शहर मां ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई त असांजी दाहुनि ऐं रड़ियुनि ते शहरियुनि असांखे बचाए वरितो ऐं अहिड़ो इतला बर वक़्तु राधण पुलिस खे ॾेई NC पिणु दाख़िल कराई वई, जॾहिं त राधण पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां रवायती सुस्ती बरक़रार रखंदे अगवा जे ॾोह में मुलवस जवाबदार खे फ़रार थियण जो मौक़ो ॾिनो वियो। मुखालिफ़ धुर बासर हुजण करे असांजी जान खे पिणु ख़तरो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।